नौशर फिरोज़ मां अवांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट कराया रिज़वान अली जुमानी। SSP नौशर फिरोज़ मीर रोहेल ख़ान खोसो खे मोरो जे शहरनि पारां नंढड़ी अपील। अवां मोरो DSP ऑफिस में खुली कचहरी कई हुई ऐं मोरो जी सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं साफ़िन सां वचन पिणु कयो हुयो त मोरो शहर मां मंशात जो ख़ात्मो आंदो वेंदो। अवां जो वादो कौल मंशात फ़रोशनि हवा में उॾाए छॾियो आहे। मोरो शहर में शराब जो गुत्तो सरेआम खुलियल आहे। गुत्ते तां मंशात जो कारोबार कंदड़ मंशात फ़रोश शराब वठी मंशात शहर में कारोबार करण लॻा। होम डिलीवरी शराब हिक कॉल ते दर दर पहुचाइनि पिया। कचे ठरे शराब जूं भट्टियूं सरेआम खुलियल। पुलिस जी दावा कूड़ी निकिती। ग़रीबनि खे गिरफ़्तार करे हिक ज़ेडकी जो पाकेट ग्रामनि में चर्स पोयां लॻाए खानापूरी कई पई वञे। SSP साहब अवां हंगामी बुनियादुनि ते मोरो शहर में क़ानूनी कार्रवाई कयो, अछा कारा पधरा थी पवंदा। शहरुनि जी SSP नौशर फिरोज़ खे अपील। हाणे ॾिसणो इहो आहे त SSP नौशर फिरोज़ शहरनि जी दांह वॼाए थो